प्रेस क्लब में मौजूद आहियूं जिथे सीनियर सहाफ़ी ऐं प्रेस क्लब जो सदर असां सां मौजूदु आहे गनी मुजाहिद। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अॼु जेको सिंधी सकाफ़त जो 7 सेप्टेम्बर ते ईद जो ॾियारो आहे उन हवाले सां छा चवंदो? बिल्कुलु तव्हां सही फरमायो त जेको आहे सो अॼु असांजी सिंध जी सकाफ़त पूरी दुनिया में उजागर थी आहे। अॼु असांजे लाइ डबल ईदूं आहिनि, छो त अॼु असां फ़ख़ुर सां चऊं था त असां सिंधी क़ौम जो जियापो असांजी सकाफ़त जेका 5000 साल पुराणी आहे उनखे असां अॼु उजागर कयूं था। ऐं अॼोको ॾींहुं पूरी दुनिया में ख़ासि तौर अमेरिका, बर्तानिया इन्हनि शहरनि में बि जेको आहे सो असांजी सकाफ़त खे तमामु बहितरीनु अंदाज़ सां जेको आहे सो पेश करे ख़ुशियुनि तौर ते मल्हायो पियो वञे। ऐं असांजी पूरी सिंध अॼु अजरकुनि सां टोपियुनि सां झरके थी। पूरी सिंध जा असांजा सिंधी माण्हू वॾी ख़ुशी सां शान शौक़त सां हिन ॾींहं खे ईद तौर ते मल्हाइनि था। अॼु जेको सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे इहो यादगार आहे। जेके सिंध क़ौमियूं आहिनि पंहिंजा अहिड़ा सकाफ़ती ॾींहं यादगार ॾींहं मल्हाईंदियूं आहिनि। सिंधी क़ौम बि अॼु ॾींहुं मल्हाए पंहिंजो पाण खे ज़िंदा रहण जो सबूत ॾिनो आहे। केठी यानी काविश ऐं कोशिश जो जेको नारो हयो वियो आहे त धारिया ना मंज़ूर, इहो तमामु बहितरीनु नारो आहे। छो त सिंध में जेतिरो धारियनि नुक़सानु पहुचायो आहे, जेतिरो अमन अमान जो मसइलो पैदा कयो आहे, ॿियो कंहिं बि न कयो आहे। तंहिंजे करे असांजी इहा गुज़ारिश आहे त धारियनि खे जल्दी सिंध मां फ़ारिग कयो वञे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु असां सिंधी जेको आयो ऐं असां हिन डे खे ख़ुशी कयूं था पिया। बाक़ी जेको ग़ैर आहिनि सिंधी उहे असांखे नामंज़ूर आहिनि, धारिया असांखे नामंज़ूर आहिनि। हीअ सिंध धरती सिंधियुनि जी आहे, हीअ असांजी माउ आहे, हीअ असांजी अमड़ आहे। ग़ैरनि खे असांजी सिंध जी धरती ते रहण जो को हक़ न आहे। ऐं असां वॾी ख़ुशी सां इन सिंध धरती ते पंहिंजो टोपी अजरक डे मल्हाए ऐं दुनिया खे मैसेज ॾियूं था त असां सिंधी आहियूं। अॼु हितां जी ज़बरदस्त ख़ूबसूरत ॾींहुं आहे। सिंध में जेको असां सभु गॾिजी मल्हायूं पिया, हे ॾींहुं हाणे क़ौमी ॾींहुं बणिजी चुको आहे। माण्हुनि जी उन ख़ुशी जो ॾींहुं बणिजी चुको आहे त सिंध खे सदाईं ख़ुशी बुरकूं हुजनि, सिंध सदा फले फूलिजे, वधे विरछे, हितां जो माण्हू सदा ख़ुशहाल हुजे, आबाद हुजे। मां चवंदुमि त हे ॾींहुं सदा ॿार ॾींहुं आहे ऐं सदा ईअं ई मुल्कनि सां मल्हाईंदो रहे माण्हू त ॾाढो बहितरु रहे। 7 सेप्टेम्बर आउं इहो चवंदुमि त अॼु सिंधी क़ौम जो माना जेको आहे क़ौमी ईद जो ॾींहुं आहे। अॼु सिंधी जेको आहे सो पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार करण लाइ शदादकोट खां वठी कराची, कराची खां वठी कारूंजर, कशमोर, केटी ताईं किरोड़नि जी तादाद में माण्हू ख़ुशियूं रक़्स करे दुनिया खे इहो पैगाम ॾियणु चाहिनि था त सिंध जी सकाफ़त तमामु वॾी शाहूकार सकाफ़त आहे, जंहिंजी जेको आहे 5000 साल खां मथे तारीख़ आहे। ऐं सिंधी क़ौम जेको आहे हमेशह मुहबत, प्यार, अमुन जो पैगाम ॾिनो अथऊं। शइ केटियुनि वारा हर साल पुरजोश तरीक़े सां असांखे दावत ॾींदा आहिनि ऐं उहो हर साल असां इहो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। असां हिन चैनल जे तवसुल सां असां सिंध वासियुनि खे इहा गुज़ारिश था कयूं त पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियनि, पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियनि। असली मक़सदु जे असांजो तॾहिं हल थींदो जॾहिं असां मतिलबु पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾींदासीं ऐं नियाणियुनि खे तालीम ॾींदासीं, तॾहिं असां पंहिंजो शऊर हासिलु कंदासीं ऐं पंहिंजा हक़ हासिलु कंदासीं। करे त सिंध जो जेको कल्चर आहे, सकाफ़त आहे, उहा हज़ारे सालनि जी तारीख़ रखंदड़ आहे, तमामु हिकिड़ो रिच कल्चर आहे। ऐं उन कल्चर खे उजागर करण जे लाइ, उनखे ज़िंदा रखण जे लाइ अॼु सॼी सिंध में करोड़े माण्हू रोडनि रस्तनि ते आहिनि, पंहिंजी हिन क़ौमी ईद जे ॾींहं ते रक़्स करे रहिया आहिनि, झूमिरियूं हणी रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पंहिंजे तरीक़नि सां पंहिंजे जज़्बनि जो ऐं पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि। अहिड़ी तरह शदाकोट में बि असीं कोशिश जे हिन प्लेटफॉर्म ते भरपूर तरीक़े सां मल्हाए रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला हीअ असांजो कल्चर हमेशह लाइ ज़िंदा रहंदो। जेसिताईं हीअ दुनिया आहे असांजो कल्चर ज़िंदाबाद हूंदो। क़ौमी ईद जो ॾियारो आहे जंहिं 7 डिसंबर जे ॾींहं ते असां समूरा सिंधी पंहिंजी हज़ारा साल पुराणी तहज़ीब, सिंधी टोपी, सिंधी अजरक पहिरे पंहिंजे नंढनि ॿारनि बचनि समेत रोडनि
नंढनि रस्तनि ते निकिता आहियूं दुनिया जे हर हिकु कुंड कुड़िछ ताईं इहो मैसेज पहुचाइण लाइ त सिंधी हिकु हज़ारा साल पुराणी तहज़ीब रखंदड़ ऐं हिकिड़ी बाशऊर क़ौम आहे ऐं सिंधी क़ौम सदाईं अमुन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। हवाले सां काबिश कोशिशि केटीअनि खे मुबारकबाद पेश था कयूं जंहिं शदात कोट जे अंदरि सॼी सिंध में ख़ुशी जो इज़हार कयो आहे ऐं हिननि खे जस था ॾियूं त हिननि सिंध जे अंदरि धारियुनि खे नामंज़ूर कयो आहे, हिननि खे जस लहिणो आहे ऐं असां हिन ख़ुशी जे मौक़े ते 7 डिसंबर जे मौक़े ते सिंध में रहंदड़ सिंधी ऐं परॾे में रहंदड़ सिंधियुनि खे मुबारकबाद पेश था कयूं ऐं सिंध में रहंदड़ उर्दू स्पीकरनि खे इहो गुज़ारिश था कयूं त तव्हां बि हिन ॾींहं खे पंहिंजो ॾींहुं सम्झी करे ईअं ई ख़ुशी जो ॾींहुं करे मल्हायो ऐं जेको बि गैरतमंद सिंधी आहे जेको सिंधू दरिया जो पाणी थो पीए सिंध जो अनाज थो खाए त उन्हनि खे बि फ़र्ज़ु आहे त सॼी सिंध जे अंदरि 7 डिसंबर खे पंहिंजो ख़ुशी जो ॾींहुं करे सम्झे मल्हाइनि। त सिंध में धारिया नामंज़ूर उहो इंतिहाई बहितरीनु क़दम आहे। उन जे लाइ असांखे सिंध में प्लानिंग करण खां गॾु महिनत ऐं जिदोजहद करणी पवंदी ऐं असांखे सिंध जे माण्हू खे यकीन ॾियाराइणो पवंदो त जेको हीउ धारियो आहे मनशा जो पैदावार बि उहो आहे, क्रिमिनल माइंड सिस्टम जेको आहे उहो बि धारियो आहे। हिकु त असांजा वसीला यानी सिंधु दरिया ते धाड़ो क़बूल न कंदो, धरतीअ ते धाड़ो क़बूल न कंदो ऐं सिंध में जेको धारियो आहे उहो बि ज़ाहिर ॻाल्हि आहे क़बूल न कंदो। ऐं सभिनी सथ जे ज़रिए हिन मां सिंध जे माण्हुनि खे इहो पैगाम ॾींदुसि त मुतहद थियो, मुनज़िम थियो ऐं सिंध असांजो वतन आहे, उनजी धरती, उनजे वसीलनि, उनजे पाणी जे बका जे लाइ गॾिजी जेको आहे सो जिदोजहद कयूं। ऐं हिकु दफ़ो चवंदुसि वरी सिंध जी सकाफ़त जो ॾियारो आहे इहो असांखे काविश केटीअन ऐं कोशिश अख़बार तरफ़ां मिलियल आहे जेको असां हर साल जा शानदार नमूने सां मल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजी सिंध सां पंहिंजी सकाफ़त सां ऐं पंहिंजी ॿोली सां प्यारु कंदा आहियूं। अॼु असां लाइ ईद जो ॾींहुं आहे, असां चवंदा त कोशिश ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद, सिंध जी सकाफ़त ज़िंदाबाद। असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे, तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। 27 तहज़ीम खां बाद कंहिं बि धारे खे कंहिं बि अफ़गानी खे पाकिस्तान में बर्दाश्त न कयो वेंदो। हाणे आर्मी चीफ जो वज़ीर दाख़िला जो हुकुम आहे। मां कावश केटीएन कोशिश जे सरपरस्त आला खे सलाम पेश थो कयां ऐं जस पेश थो कयां ऐं हुनजे नुमाइंदनि खे बि पाकिस्तान ज़िंदाबाद जी केटीएन ऐं काविश ऐं कोशिश जी जेका तरफ़ां ऐलान कयो वियो जॾहिं पहिरियों इहा सिंध जे हाणे हिकिड़ी सकाफ़ती ईद जी शिकिल अख़्तियार करे बि आहे। सकाफ़त ॾींहुं हिकिड़े इन आम ऐलान खां वठी हाणे सिंध जी ख़सूसी तौर ते ई थी आहे जेका हर साल असां मल्हायूं था ऐं मूंखे इन ते केटीएन जे क़यादत खे कोशिश जे क़यादत खे मां ख़राज तहसीन पेश थो कयां त हिननि जेको आहे माण्हुनि जे अंदरि सियासी शऊर ॾियण जी कोशिशि कई आहे। ख़ासि करे सिंध जे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं थी रहियूं आहिनि अक़िलियत में तब्दील कई पई वञे सिंध खे उनजे ख़िलाफ़ु धारियुनि जे ख़िलाफ़ु जेको हिन नारो ॾिनो आहे उहो माण्हुनि में शऊर पैदा करे रहियो आहे त असां उनजी मज़ाहमत कयूं ऐं सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ु इन साज़िशुनि खे रोकियूं ऐं धारिया नामंज़ूर ऐं सिंध जी जेका वजूद आहे उनजे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं उहो नामंज़ूर। सिंध ज़िंदाबाद, सकाफ़त ज़िंदाबाद। ऐं सभ खां वधीक असांजी जेका कोशिश अख़बार आहे या कोशिश डिजिटल न्यूज़ आहे उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं जंहिं अॼु सिंध खे हेॾो वॾो पैगाम ॾिनो आहे। अॼु सॼी सिंध खे उन्हनि गॾु कयो आहे, कश्मीर खां वठी कराची ताईं, कराची खां केटी बंदर खारोशान ताईं सिंध जा माण्हू सभु पंहिंजी सकाफ़त खे मल्हाइण जे लाइ अॼु रोड ऐं रस्ते ते आहिनि। असां पंहिंजी धरती सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजे सिंधी मारवड़नि सां प्यारु कयूं था ऐं हीअ जेको अजरक आहे उहा असांजी निशानी आहे ऐं असांजी पहचान आहे, हिकु सिंधी हुअण जी पहचान आहे त असां सिंधी आहियूं ऐं इहा सिंधी जेको आहे सो 5000 साल पुराणी जेको आहे सो क़ौम आहे ऐं असांजी फुल कोशिशि इहा ई हूंदी आहे हमेशह असां पंहिंजी टोपी सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजे हिन अजरक सां प्यारु कयूं। असां वधीक खां वधीक जेका शुक्रगुज़ार आहियूं सिंध जी इन मीडिया जा आहियूं, सिंधी मीडिया जा आहियूं जंहिं सिंधी माण्हुनि खे हिकु दफ़ो ॿीहर अहिड़ो ॾींहुं मुतारिफ़ करायो जंहिं ॾींहं ते माण्हू पंहिंजे कल्चर सां प्यारु करण जे लाइ, पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु करण जे लाइ रोडनि ते निकिरी पूरी दुनिया खे जेके पुरअमन दुनिया आहे, जेके मुहज़ब मुल्क आहिनि उन्हनि खे मैसेज ॾियनि था पिया। साईं अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजो पाण ते फ़ख़ुरु कंदा आहियूं इहो त असां हिकु सिंधी आहियूं ऐं असांजो जनम हिन सिंध धरतीअ मां थियो आहे। सो हीअ जेका असांजी सिंध धरती आहे या ही असांजी सकाफ़त आहे उहो अॼुकल्ह जी कोन आहे, 5000 साल पुराणी तहज़ीब आहे। छो ही जेके सिंधी माण्हू आहिनि, ही जेको असांजो सिंधी कल्चर आहे उहो पूरी दुनिया में मशहूरु आहे। पूरी दुनिया वारा माण्हू असां सिंधियुनि सां प्यारु कंदा आहिनि, उहो उन्हीअ करे प्यारु कंदा आहिनि। ही जेका सिंध धरती आहे असांजी
उहा अमुन जी धरती आहे असांजो पैगाम हमेशह अमुन जो ई रहियो आहे असांजी जेका सकाफ़त आहे सकाफ़त में अचे थी तहज़ीब तहज़ीब मां मुराद इहा आहे त असीं अमुन पसंदि क़ौम आहियूं ऐं असीं प्यारु ॾियण वारी क़ौम आहियूं उन करे पूरी दुनिया जा माण्हू असां सिंध धरती सां प्यारु कंदा आहिनि हीअ आहे ईअं सम्झो असांजे लाइ ईद जी ॾींहुं आहे सिंध धरती हज़ारनि सालनि जी पुरानी तहज़ीब जंहिं असांखे हर हमेशह प्यार ऐं अमुन जो पैगाम ॾिनो ही सिंध धरती अमुन वारनि जी आहे इहो आहे कावश केटीएन वारनि जे तरफ़ां जीअं त असांजा सकाफ़ती ॾींहुं आहे असांखे तमामु बहितरीनु ख़ुशी आहे ईद खां वधीक असांखे ख़ुशी आहे हिते ऐं सिंध में जेके बि धारिया आहिनि असांखे नामंज़ूर आहिनि गुलज़ार अहमद चांडियो कोशिश डिजिटल शदात